नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त से तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा आहियूं त मोरो जे नवल मोहल्ला में गंदे पाणी जा तालाब थी विया आहिनि। पाणी गोॾे जेॾो बीह वियो। भर पासे जा रवासी ईंदड़ वेंदड़ गलियुनि में तमामु घणे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। रवासियुनि गटर जे पाणी अॻियां एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ हाफ़िज़ सज्जाद मेमण, मोहसिन लेगारी, मज़र भट्टी ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त घणे अरसे खां गंदे पाणी ऐं गटरनि जी गंदे पाणी जे करे अचण वञण में सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहियूं। जॾहिं त गंदगी हुजण जे करे मर्दनि, औरतनि, ॿारनि में वबाई बीमारी फैलिजी रही आहे। ग़रीब मिस्किन ऐं ॿारनि जो इलाज करायूं या घर हलायूं, केतिरे सालनि खां भोॻियूं पिया, का बि तदरसी न थिए थी। थकिजी पिया आहियूं, कूड़ा दिलासा ॾिना वञनि था। बजट आहे लखे रुपया करप्शन कई वञे थी। सफ़ाई सुथराई जी का बि जोगा उपाय न वरिता वञनि था। म्युनिसिपल इंतज़ामिया निंड में जाॻे ई नथी। हिन वॾे वज़ीर खां फौरन मुतालबो कयो त नवल राय मोहल्ले जी सफ़ाई सुथराई कराई वञे, न त ॿी सूरत में हिते दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।